अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां अॼोके प्रोग्राम में इमदाद अली ओढो अव्हांखे भली कार चवां थो। सामईन, 14 मई अॼोके ॾींहं ते सिंध जे पहिरें वज़ीर आज़म अल्लाह बख़्श उमरे खे शहीद कयो वियो। हिन सिंध जे अॾोल पुट ऐं सिंध लाइ पंहिंजी जान अर्पींदड़ खे भेटा पेश करण लाइ सिंध जे ॾाहे तालीमदान ख़ादिम हुसैन सूमरो चेयरमैन सिंध सूफ़ी इंस्टीट्यूट जो लेक्चर पेश कंदासूं। ख़ादिम हुसैन सूमरो चेयरमैन सिंध सूफ़ी इंस्टीट्यूट ऐं बायोग्राफर ऑफ अल्लाह बख़्श सूमरो साईं जीएम सैयद सुब्तुल्लाह शाह पीर पाज़ारो हरचंद राय विजनदास ऐं ॿिया किताब तक़रीबन 13 किताबनि जो राइटर ऐं तसव्वुफ़ सूफ़ी लाइट एंड ह्यूमन यूनिटी इन सूफ़ीज़ ऑफ इंडस वैली। 20वीं सदी जी जेका इब्तिदा आहे सिंध जी आहे ग़ुलामीअ जे दौर खां पोइ, उहा यकीनी तौर ते हिकु नई अवसर थी उभरी आई। छाकाणि ग़ुलामीअ खां पोइ ॿ शख़्सियतूं हिकिड़ियूं असां वटि आयूं, पर उहो बि आफ्टर बॉम्बे लेजिस्लेटिव काउंसिल जी जेका 1911 में इलेक्शन थी जेका इन दौर में 20वीं सदीअ जी इब्तिदा में 3 शख़्सियतूं आम शख़्सियतूं पैदा थियूं। अल्लाह बख़्श सूमरो 1900 में, साईं जीएम सैयद 1904 में ऐं सैयद सुब्तुल्लाह शाह पीर पाज़ारो 1909 में। पर इहो उहो दौर आहे जॾहिं 1907 खां वठी सिंध में हिकिड़ी जागृता सियासी जागृता शुरू थी वई जो सिंध कॉन्फ्रेंसूं शुरू थी। 1907 में कॉन्फ्रेंस थी, 8 में 9 में वेंदे इहे 5-7 कॉन्फ्रेंसूं थियूं जिन जे ज़रिए सिंध में सियासी जेको आहे तो ओसर थियणु लॻी। पर इहा मथे ई हेठी लेवल ते न ही जेका आहे बहरहाल हिकिड़ी तमामु, पर सिंध जे माण्हुनि उन में तमामु एॾी तेज़ाईअ सां तरक़ी कई जो हिंदुस्तान जी पॉलिटिक्स में तमामु घणा हू छायल रहिया। जीअं ग़ुलाम खान बुरगड़ी हो, जेके जदीद सिंध जे सियासत जा पाइनर आहिनि उहे 2 ॼणा आहिनि जंहिंखे चई सघूं था त ग़ुलाम खान बुरगड़ी ऐं हरचंद राय विजनदास। इन्हनि हिकु क़ौम परस्त सियासत जो बुनियादु रखियो ऐं इवन हिंदुस्तान जी सियासत ते छाया रहिया। ऐं 1913 में पहिरियों दफ़ो ऑल इंडिया जो कांग्रेस सेशन हरचंद राय ते घुरायो, जंहिंमें मीर अयूब खान, जमशेद महता जहिड़ो अज़ीम माण्हू, ग़ुलाम खान बुरगड़ी, ग़ुलाम अली चागला, कराची में तमामु ऑल इंडिया, जंहिंमें नवाब सैयद मोहम्मद टीपू सुल्तान जो पोटे उनजी सदारत कई। इहा इब्तिदा ई त सिंध जेको सियासी तौर ते पोइ ते पियल हो उन पंहिंजो इहा एॾी वॾी कॉन्फ्रेंस कराए सालियानी एजीएम उन्हनि जी कराए इहो कयो त सिंध हींअर बरे सगीर जी सियासत में इक्वल बराबरी जी बुनियाद ते अची वियो आहे। छाकाणि हिकिड़ी तमामु आला क़िस्म जी सियासी क़यादत उभरी आहे। इन विच में कॉन्फ्रेंसूं थींदियूं रहियूं, माण्हुनि ते मैसेज, ऐं इन में हू आमतौर ते सिंध जी बम्बई खां आज़ादीअ जी ॻाल्हि कंदा आया जेको आहे। हलंदे हलंदे हिकिड़ी सूरत हाल पैदा थी त 1922 में पीर साहब पाज़ारो जिन थिया, पीर पाज़ारे जी पग उन्हनि खे मिली यंग एज में 14 सालनि में। ऐं 1926 में शहीद अल्लाह बख़्श सूमरो बॉम्बे लेजिस्लेटिव काउंसिल जो यंग मेंबर मुक़ररु थियो। ऐं 1925 में साईं जीएम सैयद कराची डिस्ट्रिक्ट काउंसिल जो जेका 7 ताईं 7 खां औरते ताईं जो ठटो तहलको तॾहिं कराची जो ऐं सॼो कराची जी ॿाहिराड़ी ईंदे 7 तहलके खे छॾे कोटड़ी तहलके ताईं
इहा डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची हुनजो वाइस प्रेसिडेंट ऐं 28 में प्रेसिडेंट उन्हनि तमामु घणो सियासी जागृता में ऐं पंहिंजो उसूली मौक़िफ़नि जे हवाले सां पेश कयो। इहा शइ सिंध में एॾी वॾी नवाण खणी आई, एॾी वॾी नवाण खणी आई जंहिं सिंध खे इन लाइक़ु बनायो त पंहिंजे वतन जी ख़ुशहालीअ लाइ उनजे आचपे लाइ हिकिड़ा माण्हुनि हिकिड़ो रस्तो कढियो आहे, रोशन मीनार थी बीह रहिया ऐं जेको हरचंद्र आहे ऐं जो रोल हो ऐं पहिरियों दफ़ो 1913 में बाक़ाइदे ऑल इंडिया फैशन में सिंध खां बम्बई जी आला ज़िंदगीअ जो रिसेप्शन चेयरमैन रिसेप्शन कमेटी हरचंद्र आहे सिंध जो बॉम्बे खां आला ज़िंदगी जो मुतालबो कयो। हाणे इहा सॼी शादी उभरंदी अवसर आई ऐं जॾहिं 1930 थियो त हिननि ॾिठो त पाण यंग पीर पागारो जेको आहे सो इहो त असांखे तकलीफ़ थींदो, छाकाणि हीअ असांजे चंबे में नथो अचे, हुनखे गिरफ़्तार कराए 7 सालनि लाइ जेल में मोकिले छॾियो। बहरहाल 30 में इहा सियासी जुड़पुर थी साईं GM सेठ जेको आहे सो हुनखे मीना साहब खे ऐं शाहनवाज़ भुट्टे खे दावत ॾी त बाबा तव्हां वञी ऐं सिंध खे इहा राउंड टेबल कॉन्फ्रेंस लंडन में हुई उते पेश कयो वञे। इहो सॼो सिलसिलो थियो ऐं 1934 में पहिरियों दफ़ो सिंध में हिकिड़ी बाक़ाइदे पॉलिटिकल ग्रुपिंग थी, उनजो नालो पीपुल्स पार्टी थियो, जंहिंजो प्रेसिडेंट सर शाहनवाज़ भुट्टो थियो। ऐं अच्छा मीनवाइल हिकिड़ी सिंध लाइ दुख जी ॻाल्हि इहा थी त जदीद सिंधी सियासत जा जेके पाइनर हुआ ग़ुलाम खान बुरगली ऐं हरचंद्र आहे, हू ग़ुलाम खान बुरगली यंग एज में 1924 में गुज़ारे वियो ऐं हू 1927। इहो हिकिड़ो वॾो फाल आयो। हाणे जेके पुर करणो पोइ इन्हनि 3 शख़्सियतुनि आहिस्ते आहिस्ते हुनखे हिकिड़ी क़ौम परस्त सियासत जे हवाले सां पुर कयो। बहरहाल सिंध खां बॉम्बे जी अलॻि में सर ग़ुलाम सेन जो, मोहम्मद अयूब खोड़े जो ऐं ॿियनि जो बि ख़ासि मीरा मोहम्मद शाह जो इन्हनि जो किरदारु रहियो, पर हिननि जो किरदारु जेको आहे सो बि तमामु घणो आम हो, जंहिंमें साईं GM सेठ जो ऐं पॉलिटिकली जेके पंहिंजा जनाब अल्लाह बख्श जो त अल्लाह बख्श सुमरो उते जॾहिं ॿाहिरि बि ऐं बॉम्बे में जॾहिं हूंदो हो तॾहिं सिंधी अलॻि जो जिते मौक़ो मिलंदो हो त केस पेश कंदो हो। ऐं ॿी ॻाल्हि हुनजो वीएनरी जेके हा एॾो वीएनरी हो जो मां हिकिड़ो मिसाल त 1934 में हुननि तक़रीर कई आहे सिंध जे इरीगेशन सिस्टम ते ऐं हुन चयो आहे त बाबा हिते सड़िया ऐं जेके हिते कैनाल हिते ठाहिया वञनि ऐं सिंध खे बाक़ाइदगीअ सां छाकाणि 70 बैराज ताज़ो निकितो हो उन हवा 1932 में ठहियो हो त उन मां उन में हिकिड़ो जुमिलो जेको तारीख़ी अल्लाह बख्श सुमरे ॻाल्हायो आहे उन में चयो त बाबा वाटर इज़ लिक्विड मनी, पाणी जेको आहे सो हिकिड़ी पाणीअ वारी दौलत आहे ऐं टू थ्रो अवे द क्यूसेक ऑफ वाटर मीन्स यू आर थ्रोइंग दी टैक्सिस। क्यूसेक ऑफ वाटर जेको आहे उहो अॼु ॿुधाए थो असांखे त सिंध जे माण्हुनि खे त बाबा पाणी केॾो इम्पोर्टेंट आहे असांजे लाइ। इहा 1900 इवन यूरोप में बि जेको पाणीअ जी अहमियत जो पेट्रो मनी जेके चवंदा आहिनि पेट्रो मनी, उहो कॉन्सेप्ट ॿाहिरि में आयो जेको अलाह 1934 में नो वाटर इज़ लिक्विड मनी जेका आहे। इहो सूरत हाल हलंदी रही ऐं 1925 जे एक्ट जे तहत 1936 में सिंध खे बम्बई खां अलॻि मिली ऐं 1937 में फेबरवरी में इलेक्शन थियो। हुन में सिंध यूनाइटेड पार्टी अक्सरती पार्टी थी खटी आई। उन खां पोइ उन गवर्नर छा कयो, छाकाणि गवर्नर खे इहो राइट हो त कंहिं खे बि वज़ारत बनाइण लाइ छॾ करे। सर ग़ुलाम सेन छाकाणि पसंदीदा माण्हू हो सरकार जो ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जी जेका मेन लीडरशिप हुई 2 ॼणा सर अब्दुल्ला हारून ऐं सर शाहनवाज़ भुट्टो 2 शिकस्त खाई चुका हुआ, पर संदन पार्टी सिंध यूनाइटेड पार्टी सच जे हाउस मां
22 सीटूं खटी 22 प्लस 2 माण्हू हुन सां शामिल थिया 24 सीटुनि जे हवाले सां अक्सरियती पार्टी थी आहे। पर अंग्रेज़ गवर्नर सर लॉर्ड ग्राम इक़्तिदार जेको आहे 3 वोटनि जे पसंदीदा शख़्स सर गुलाम सां ॾिनो। इहा इब्तिदाई सिंध में जमहूरियत खे तबाह करण जी जेका ॻाल्हि जॉन एलन कीट कई आहे ऐं जेम्स बि कई आहे, इन्हनि चई आहे त बाबा इन इब्तिदा में ई जमहूरियत खे तमामु वॾो डीरेल कयो जेको आहे वॾो झटको ॾिनो गवर्नर सर लॉर्ड ग्राम जो 3 मेंबर ॾियण सां उनखे सॾे ई थी वियो। पर उहा हुकूमत नाकाम थी ऐं अलाह बि सुमरो 1937 में अपोजिशन लीडर तो यंग एज में 30 सालनि में सिंध पहिरीं सिंध असेंबली जी इलेक्शन खां पोइ अपोजिशन लीडर थियो। हालांकि हुनखे वज़ीर आज़म थियणु कोन्हे ॾिया, पर छाकाणि त हुन अक्सर पार्टी जो ई लीडर हो, पार्लियामेंट जो लीडर हो, पर गवर्नर 3 मेंबरनि वारे खे सॾु कयो, उन करे उहो रहिजी वियो। पर छाकाणि त कॉस्मेटिक जेके अरेंजमेंट आहे, इंतज़ाम आहे, जेके मसइलो ई गवर्नर हली न सघिया ऐं 1938 मार्च में हुनखे डिफीट ॾेई अलाह भई सूबो जेको आहे तो वोट ऑफ नो कॉन्फिडेंस तो बंदूकी जे कट मोशन ते उन में हुनजी गवर्नमेंट खे शिकस्त मिली ऐं अलाह भई सूबो वज़ीर आज़म थियो। अलाह भई एॾा आम जेके आहे ते इमीडिएट हुन फ़ैसिला कया जेके हिकिड़ो यंग नौजवान कंदो आहे जो अंग्रेज़ लाइ उहे प्रॉब्लम थी आहे। छाकाणि हुन जेको सिस्टम ठाहियो हो पंहिंजो आम माण्हूअ खे परे करे पंहिंजा आम माण्हू जेके आहिनि उन्हनि खे आणिजे ऐं उन खां पोइ जेको आहे सो पंहिंजी हुकुमरानी करे, पर हिन उन खे अचणु शर्त जेको आहे सो तोड़ियो ऐं उते उन तौर जो दरबार सिस्टम हो उनखे बि हुन ख़तमु कयो। जेको ख़ुशूसी तौर जो डीसीअ खे इहे राइट हूंदा त कंहिंखे चेयर कुर्सी वेहण लाइ ॾिए या न ॾिए, उहो बि हुन ख़तमु कयो। ज़रई इस्लाहात आंदई, टीचर्स जे उन्हनि जी जेके मसइला उस्तादनि जा उहे हल कई। पर हुन तमामु घणियूं चेंजिस आंदियूं जेके फिलहाल छा इवन मौलाना उबैदुल्ला सिंधी जेको सेल्फ एग्ज़ाइल में हो सऊदी अरब में, उनखे सऊदी बादशाह जे रिक्वेस्ट ते, छाकाणि सऊदी अरब जे बादशाह चयो अलाह साहब खे, छाकाणि हू प्रेमर हो सिंध जो, त तव्हां घुरायो। हालांकि अंग्रेज़ सरकार जे तरफ़ां हुन ते बैन हो, पर हुन का बि जेका आहे सा रिस्क हर रिस्क खणी ऐं हुनखे घुरायो ऐं हुनजो भरपूर इस्तक़बाल कयईं जेको आहे। इन हवाले सां तव्हां शहीद जा जेके एक्ट ॾिसंदो या इमीडिएट, पर हिकिड़ी सूरत हाल पैदा थी जंहिंमें छा थियो जो जिना साहब 1938 में आयो, उन्हनि हिनखे मुस्लिम लीग में शामिल करणु घुरियो थे। उन में सर सिकंदर वज़ीर आला पंजाब ऐं सर फज़ल वज़ीर आला बंगाल, उन्हनि सभु हिनखे रिक्वेस्ट कई, पर हुन इनकार कयो त बाबा आऊं पंहिंजे सूबे में सूबाई मामलनि में मदाख़लत करणु कंहिं बि मर्कज़ी जमायत खे न ॾिठो। उन करे उहो मुआविज़ो न थियो। पोइ मुस्लिम लीग वारनि हिकिड़ी प्लानिंग कई जंहिंमें हुनखे मज़हबी इशू ते हटायो वियो, वोट ऑफ नो कॉन्फिडेंस करे 1940 में। ऐं बहरहाल हू वज़ीर आज़म तां त हसियो, पर हुन हिकिड़ो तारीख़ी किरदारु अदा कयो जो 1940 में भई हिकु वक़्तु हुन दिल्ली में वेही मुस्लमाननि जी जेका नॉन कम्यूनल माना गैर फ़र्क़े वारनि ऑर्गेनाइज़ेशन जंहिंखे मुस्लिम आज़ाद मुस्लिम कॉन्फ्रेंस सॼो वेंदो जेको आहे उहा ठाही ऐं उन में तमामु जूं वॾियूं पार्टियूं सवाइ मुस्लिम लीग ऐं ख़ासकार जे उन में तमामु जंहिंमें अहरार हुई, जंहिंमें जमीअत उलमा हिंदी, जंहिंमें शिया पॉलिटिकल पार्टी हुई, जंहिंमें ॿिया पॉलिटिकल जेके ते घुरियूं हुयूं, फज़ल को जंहिंमें गफ़ार ख़ान जो भाउ ख़ान साहिबु हो, सेक्रेटरी जनरल हुनजो मुख़्तियार अहमद अंसारी हो, ऐं हुनजो दिल्ली में जेको कन्वेंशन थियो उहो तारीख़ी कन्वेंशन आहे। हुन में जेको शहीद अलाह शुक्र जी जेका तारीख़ी तक़रीर आहे प्रेसिडेंशियल एड्रेस
उन जो मिसाल करे सघी जे सियासत में विनरी जेको आहे जेको दूर अंदेश अंदाज़ में हुन जेको कयो आहे ऐं जंहिंमें हुन एग्रेसिव कम्युनिज़म खे निधियो आहे ऐं उन चयो आहे त हीअ जेका मज़हबी जेका आहे इंतिहा पसंदी जेका आहे उहा हिते जे लाइ नुक़सान कर न आहे पर तमामु एशिया जे लाइ छा पर तमामु दुनिया लाइ नुक़सानकार आहे। ऐं 1940 में उन स्पीच में चयो अथसि त हीअ जेका सेकेंड वर्ल्ड वॉर हली रही आहे इहा जेका आहे न्यू वर्ल्ड ऑर्डर जे लाइ आहे। यानी उन दौर में बि हुनजो इहो एतिरो वॾो वियन हो त हू उन सम्झो पिए त अंग्रेज़ जेको ही विढ़नि पिया इहो न्यू वर्ल्ड ऑर्डर जे लाइ विढ़नि पिया। एॾी वॾी जामी शख़्सियत जो हू मालिक हो ऐं एॾी वॾी हुन जो सोच दूर अंदेशी ऐं ॿियो हुनजो अंदाज़ जेको हो उहो सादगी जो मां मिसाल ॾियांव थो त एज़ ए वज़ीर अज़म त हू सरकारी प्रोटोकॉल न वठंदो हो। तव्हां हिकिड़ो मां हुनखे मिसाल तव्हांखे ॾियां थो हिकु दफ़ो हिन वटि गेस्ट वज़ीर अज़म हाउस में थी रहियो रमज़ान जो महीनो सर्दी जी त हुनखे चई तंहिं तव्हां नौकर मूंखे सुबुह जो गरम पाणी नथो करे ॾिए ऐं मां जेको आहियां सो मूंखे तकलीफ़ थी थिए सुबुह जो वुज़ू करण लाइ थधे पाणी हुनखे चई त सुभाणे तोखे इनशा सुबुह जो पाणी ॾींदो। जेॾी महिल हुन सुबुह जो ॾिठो त वज़ीर अज़म सिंध हुनखे पाण पाणी सर्व करे पाणी त हू ॾिसी की बाबा न हे असांजी सर्विस आहे ऐं खाधी पाईंदो हो ऐं इवन जेका 1942 जी बोर्ड हुई हिन वाहिद मिसाल क़ाइमु कयो त जॾहिं 42 जी बोर्ड आई त चयूं त किथां कटिजियूं इहो शिकारपुर खां बचायूं कंहिंजी ज़मीनुनि खां त हिन चयो बाबा मुंहिंजी ज़मीनुनि खां हिनखे कटिजो पंहिंजूं ज़मीनूं फसल हुन ॿोड़ाया कंहिंखे ॿिए खे तकलीफ़ न ॾिनई त हू क़ुर्बानी जो मुजमो हो आला ज़र्फ़ जो माण्हू हो ऐं हिंदुस्तान जी सियासत में हुनजो वॾो अमल दख़ल हो। जेके पॉलिटिकल पार्टियूं उहे हुनजी ज़हानत हुनजा जेके लेटर्स आहिनि टू द वाइसरॉ ऐं जेके हुन सां डिस्कस थिया आहिनि उहे एॾा जगत एक्ट राइट जेको शहीद जी शहादत खां पोइ किताबु लिखियो आहे 1944 में नंढिड़ो किताब जो लिखियो आहे इंडिया नेशनलिस्ट नंबर 1 या हुनजो मुतबादिल नालो आहे दी गोल्डन ब्रेन ऑफ सिंध ही गोल्डन ब्रेन ऑफ सिंध हो ऐं इहा कॉन्फ्रेंस करण जॾहिं शहीद वापसि अचे थो त गवर्नर चए थो त अलाह बख्श हींअर हिंदुस्तान जे जेके लेवल जा जेके इंडियन पॉलिटिक्स में जेके सितारा आहिनि उन्हनि में शामिल थी वियो आहे जेको आहे इहा हिकिड़ी सिंध लाइ हिकिड़ी वॾी ही त जिते नेहरू हुजे जिते गांधी हुजे जिते ॿिया हुजनि मुस्लिम लीग जा लीडर हुजनि उन में हिकिड़ो सिंध जो माण्हू जेको आहे उहो इन मंज़िल ते पहुचे जो वाइसरॉ गवर्नर पंहिंजे रिपोर्ट में हुनखे करार ॾियनि। बहरहाल शहीद जेको आहे उहो पंहिंजी सियासत खे कॉम्परेट सियासत खे कंटिन्यू वठंदो हलियो। सेकेंड टर्म में जॾहिं आयो हिनखे लाथऊं लाहिण खां पोइ छा थियो जो महसूसु थियो त बाबा अलाह बख्श खां बिना त हूंदा आहे अलाह बख्श खे असां लाथो त सही पर सिंध जो सूबो त हले कोन थो। पोइ साईं जी एमसेड एफर्ट्स वरिता जंहिं कांग्रेस लीडरशिप खे रिक्वेस्ट कई त बाबा अलाह बख्श नाराज़ आहे तव्हां हुननि जा हलो हुनजी पंहिंजी पार्टी आहे पर तव्हां सां हुनजा सुठा तहलकात आहिनि छाकाणि जेका मुस्लिम क़यादत हुई कांग्रेस जी उन में आसिफ अली ऐं अबुल कलाम आज़ाद हो उन्हनि खे साईं जी एमसेड सिंध में घुरायो ऐं उन्हनि जे ज़रिए अबुल कलाम आज़ाद जे ज़रिए मुआइदो थियो जंहिंमें साईं जी एमसेड पंहिंजी वज़ारत छॾी वज़ीर तइलीम तां रिज़ाइन कयूं छाकाणि शहीद अलाह बख्श उमिरि उन्हनि खे चयो त बाबा मां वज़ीर अज़म सां गॾु पोज़ीशन न वरितमि त हुनजो आरज़ी तौर ते तव्हां हीउ वठो जेको वरितई उन खां पोइ विदिन फ्यू मंथ्स वज़ीर अज़म सिंध थियो। वज़ीर अज़म सिंध थियण खां पोइ हुनजो जेको पहिरियों कदम हो न उहो तारीख़ ख़ासि कदम हो। बड़े संगीर जी असेंबली में सिंध असेंबली पहिरीं असेंबली आहे जंहिं जागीरदार आहे जेको फ्यूडल अॼुकल्ह ॿुधो था सभिनि खां पुछो था उन्हनि खे इहा ई ख़बर न आहे त सिंध असेंबली पहिरीं असेंबली जे जागीरदारी सिस्टम में इस्लाह करण लाइ रेगुलेशन पास कयो ऐं उन ते अमल कयो वियो जेको आहे पहिरीं बड़े संगीर में असेंबली ऐं उहो शहीद पहिरीं अचण शर्त सेकेंड टाइम वज़ीर अज़म थियण सां पहिरियों जागीरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ जेको आहे सो इहो बड़े संगीर जी तारीख़ में हिकिड़ो वॾो
एक्ट हो। इवन दुनिया जी जेके यूरोपियन तारीख़ आहिनि उन्हनि में बि हिकिड़ो वॾो अमल हो त जागीरदारी सिस्टम खे जेको आहे सो हुन ख़तमु करण जी कोशिशि कई ऐं उन में कंहिं हद ताईं इलाही इस्लाहात उन्हनि आंदा ऐं सिंध असेंबली मां लीगली जेको आहे उनखे हिकिड़ो एक्ट ठाहे ऐं उन में आम माण्हूअ खे जेको उते हारी हो उनखे फ़ाइदो पहुचाए। उन खां पोइ उनजी कंटिन्यू पॉलिटिक्स हलंदी रही शहीद अलाबख्श शुमरे जी। ऐं हिकु वक़्तु अहिड़ो आयो जंहिंमें हुन अच्छा उन में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव थो त इन मीन वाइल 1941 अक्टूबर में 1941 अक्टूबर में पाण वरी दोबारा मार्च 1941 में वज़ीर आज़म सिंध जा थिया त 1941 में अक्टूबर में 24 अक्टूबर ते सोरी बादशाह खे गिरफ़्तार थी वियो ऐं सोरी बादशाह खे गिरफ़्तार गवर्नर पंहिंजे ऑर्डर्स ते कयो ऐं तॾहिं की जॾहिं हुन महसूसु कयो त अलाबख्श शुमरो हींअर सिंध खां ॿाहिरि दौरे ते आहे। अलाबख्श शुमरो बॉम्बे में हो, पोइ हिन पंहिंजे उहा ऑर्डर सिंध दौरे जा न हुआ पर डायरेक्ट पंहिंजा जेके स्पेशल पावर्स हुआ गवर्नर खे उहे इस्तेमालु कंदे आई जी खे डायरेक्ट रे हो आई जी हुन दौर में आई जी रे जेको आहे उनजे ज़रिए डायरेक्ट पंहिंजे ऑर्डर्स ते गिरफ़्तार थी। शहीद जॾहिं आयो शहीद पहिरियों दफ़ो 19 दिसंबर ते इजलास जेको सिंध असेंबली थियो उन में हुनजे स्पेशल पावर्स खे चैलेंज कयो ऐं वाइसरॉय ॾे हिकिड़ो लेटर लिखी ऐं हुनखे चई त बाबा हे त हुननि खां पंहिंजे पावर्स सां तजावुज़ थो करे। ऐं इहा तमामु वॾी ॻाल्हि हुई उन दौर जी त तव्हां गवर्नर जेको तव्हांजी हुकूमत खे सस्पेंड करे सघे थो हुनखे इहे गवर्नर खे पावर आहे कंहिं बि सूबाई गवर्नमेंट खे सस्पेंड करे सघे थो। उन जे ख़िलाफ़ हुन असेंबली में तक़रीर कई ऐं उहो लेटर उहो तारीख़ी डॉक्यूमेंट आहे जंहिंमें स्टॉप कंदे हुन जेके ग़लति कमु कया आहिनि हुनखे तजावुज़ हुनखे चैलेंज कयो अथसि ऐं उहो वाइसरॉय खे ऐं मथे ब्रिटिश गवर्नमेंट में हुन लेटर लिखी ऐं हुनखे एक्शन खे अनकॉन्स्टिट्यूशनल ऐं जेको आहे सो पावरनि जो मिसयूज़ ऑफ पावर करणु अब्यूज़ ऑफ पावर आहे जेको आहे। इहे सभु सिलसिला जॾहिं हलंदा हलिया मीनवाइल क्विट इंडिया मूवमेंट शुरू थी वई 1942 में सिंध में हुर मूवमेंट शुरू थी वई ऐं हुते जेका 1941 जे आख़िरी तिमाही में सिंध में सख़्त क़िस्म जी हुर मूवमेंट शुरू थी वई ऐं 1942 में अगस्त में माना 7-8 मिंटनि में क्विट इंडिया मूवमेंट शुरू थी वई। अलाबख्श शुमरे महसूसु कयो त हालतूं ॾाढियूं ख़राब आहिनि ऐं सिंध में तमामु लीडरशिप जेका कांग्रेस जी इवन सिंध में जेके MLA जेका मेंबर लेजिस्लेटिव असेंबली जेके उन्हनि खे बि गिरफ़्तार करे वियो ऐं सख़्त क़िस्म जो सिंध में जेको आहे ऑन द ऑर्डर ऑफ द गवर्नर ऑफ सिंध हुकूमत सिंध जे तरफ़ां न पर इहे सभु गवर्नर जे ऑर्डर ते इहे गिरफ़्तार करे विया छाकाणि त उन दौर में एमरजेंसी ब्रिटिश जेका हुई सेकेंड वर्ल्ड वॉर मिली रहिया उन्हनि जे ज़हन में सिर्फ़ु सेकेंड वर्ल्ड वॉर जो नक्शो हो उन्हनि खे इहो न हो त छा कयूं त उन में 1942 में गांधी या ॿिया जी गिरफ़्तार थिया त सिंध जी कांग्रेस क़यादत जी गिरफ़्तार थी। अलाबख्श शुमरे 1942 में जॾहिं चर्चिल पार्लियामेंट में वेही ऐं हिंदुस्तान जे लीडर्स ते चथरूं कयूं ऐं वॾा टहक ॾिना ऐं उनते मेंबरनि उन ते तमामु हाणे चथरबाज़ी कई ब्रिटिश पार्लियामेंट जे मेंबरनि तॾहिं कंहिं बि कोन पुछियो जगत राइट चयो आहे न गांधी खे इहो ज़रूरत थी न जिना खे ज़रूरत थी हिकु माण्हू हो जंहिंखे ज़रूरत थी जंहिंजो नालो अलाबख्श जंहिं 26 सेप्टेंबर 1942 ते वाइसरॉय खे ख़त लिखी ऐं हुनखे चयो त मां जो ज़मीर गवारा नथो करे जो तव्हां ते रहां तव्हां सां गॾु रहां ऐं ही टाइटल्स जेके आहिनि से आउं तव्हांखे वापसि थो कयां। हुन उहे टाइटल्स वापसि कया जेके टाइटल आहे OBE ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर एंड खान बहादुर जो ऑर्डर उहे हुन वापसि कया। इमीडिएट हुनखे 10 अक्टूबर ते हुनजी पहिरियों दफ़ो गवर्नर हाउस मां हिकिड़ो कम्युनिको जारी थियो उन में शहीद जी गवर्नमेंट
शहीद खे वज़ारत आज़मा तां डिसमिस कयो। शहीद खे जॾहिं डिसमिस कयो त शहीद हुनखे अनकॉन्स्टिट्यूशनल एक्ट ऑफ गवर्नर करार ॾिनो त मूंखे असेंबली जी मेंबरनि जी मेजॉरिटी आहे, जॾहिं मूंखे असेंबली में को वोट ऑफ नो कॉन्फिडेंस थिए उहो ई मूंखे असेंबली लाइ सघे थी, गवर्नर लाइ नथो सघे। पर छाकाणि त अंग्रेज सेकेंड वर्ल्ड वॉर में आहे, अच्छा ब्रिटिश पार्लियामेंट में सर विंसन प्रो विंसन उन बाक़ाइदे आवाज़ उथारियो त अला बशी जेका आहे सा गवर्नमेंट खे ग़लति जेको आहे सो तव्हां कयो आहे, डिसमिस कयो आहे अला बशी खे। बहरहाल छाकाणि तूं सेकेंड वर्ल्ड वॉर में आहे, ॿी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन आहे। ऐं अला बशी उमिरि कंटिन्यू पंहिंजी पॉलिटिक्स खे जारी रखियो ऐं उन दौर में गांधी विरुद्ध ते हो, जेका उते जी बरे सॻी जी वॾी क़यादत थी वेठी अला बशी हुन सां गॾोम गॾु दिल्ली में ऐं ॿियनि हंधनि ते सभिनी मीटिंगुनि में शामिल हो ऐं तेज़ाईअ सां उहो अंग्रेज़ सां जीअं साईं जी एम सदेकंद लिखियो आहे त सख़्तु अंदाज़ में इंतिहाई बरतानिया साम्राज्य जे ख़िलाफ़ इंतिहाई सख़्तु अंदाज़ में उथी खड़ो थियो। त अला बशी बाक़ाइदे ब्रिटिश गवर्नमेंट खे चैलेंज कयो ऐं उन खां पोइ अंग्रेज़ वटि ॿी राह कान्हे। हिकिड़ी राह इहा राह त हुनखे पॉलिटिकल सीन तां ख़तमु कयो वञे। हाणे उन पॉलिटिकल सीन में 10 अक्टूबर खां अॻु में 5 अक्टूबर ते गवर्नर ह्यूडो वाइसरॉ लॉर्ड लिसंगू खे ख़त लिखे थो। उन में आख़िरी लाइन आहे, उहा ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी लाइन आहे ऐं उहा आहे हीअ, इट इज़ क्लियर दैट नाइदर he nor his colleagues appreciate the immediate political consequences which it will have for their march. हाणे छा ये political consequences are? After 5 days उनजो dismissal हो ऐं after 6 months 6 or 7 months उनजी assassination हुई। पर अला बशी उमिरि चयो त बाबा आउं गोली त खाई सघां थो पर आउं लूट नथो करे सघां। ॿियो छा हो त अंग्रेज जी जेका सॼी सियासत हुई उहा डिवाइड एंड रूल ते हुई ऐं डिवाइड रूल हो फ़र्क़े वारा न। ऐं अला बशी उमिरि जी जेका तंज़ीम हुई उहा जेका हुई बरे सगीर में तमामु वॾी तंज़ीम हुई, आज़ाद मुस्लिम कांफ्रेंस, जंहिं जेके 42 में जेका मीटिंग थी आहे उहा कमाल जी मीटिंग आहे। जेका उन में जेको उन्हनि बरे सगीर जे कम्यूनल क्वेश्चन जे लाइ जेको हिकिड़ो ॾिनो आहे सवालनामो उहो ॾाढो ॾाढो वॾो इम्पोर्टेंट आहे, तमामु घणो इम्पोर्टेंट आहे। ऐं उन में हुननि दसियो आहे त हिन तरीक़े सां तमामु मज़हबी कम्यूनिटियूं ॿियूं नेशन्स हिन नमूने रही सघनि। ॿियो हुनजो जेको कॉन्सेप्ट आहे उहो आहे लूज़ फेडरेशन ऑफ साउथ एशिया, जेका हिन लाहौर में ट्रिब्यून खे इंटरव्यू ॾींदे इहा ॻाल्हि चई आहे त जेके फेडरेटिंग यूनिट्स आहिनि उन्हनि खे इहो राइट आहे त हू कंहिं बि वक़्तु पंहिंजो पाण खे हिन खां फेडरेशन खां जुदा करे सघनि था। इहा तमामु वीहनवी ॻाल्हि हुई, जेका ॻाल्हि यूरोप ऐं अमेरिका जी डिसेंट्रलाइज़ेशन वारो तसवुरु पेश करे थी। जेका आहे इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त उन ग़ुलामी जे दौर में जेको हुन तसवुरु ॾिनो आहे उहो एॾो वॾो तसवुरु आहे जंहिंजो मिसाल तौरु ही अंग्रेज़ी में हुन जा लफ़्ज़ आहिनि जेके लाहौर ट्रिब्यून छपिया आहिनि, द लूज़ फेडरेशन ऑफ एशियन सबकॉन्टिनेंट। In October 1942, the President Allah Bashir announced that the Azad Muslims had produced a constitutional plan envisaging linguistic frontiers with the right of self-determination to the point of secession, but in the context of Indian freedom. And इहा अला बशी उमिरो न्यू दिल्ली में 7 अक्टूबर 1942 ते कई आहे प्रेस कॉन्फ्रेंस ऐं इहा लाहौर ट्रिब्यून में 10 अक्टूबर 42 ते छपी आहे।
हाणे इहे सभु जेके तव्हां हुनजो तव्हां वीह ॾिसंदो तव्हां महसूसु कंदो त केॾे वॾे जो हो कदावर हुनजी शख़्सियत थी। मां इहो मिसाल तव्हांखे ॾियणु घुरां थो त उन दौर में हुनजी शहादत ते जिन माण्हुनि ॻाल्हायो आहे उहे 3-4 तव्हांखे ॿुधाए मां 2-3 मिसाल ख़तमु करणु घुरां थो, जंहिंमें मोहतरम सैफुद्दीन कतलू जेको जंहिंजो क़रीबन 10 रात रहियो आहे, जिन्ना साहब सम्झो त एसोसिएट रहियो आहे, नंढो जूनियर एसोसिएट रहियो आहे, उहो ई लफ़्ज़ थो चए शहीद अल्लाह बख्श उमरे ला। मोहतरम सैफुद्दीन कतलू इहो दुरुस्त कयो हो त आज़ादी जी जंग जे नाज़ुक लम्हे महिल अल्लाह बख्श उमरे जो क़त्ल क़ौम परस्त आहे, इंतिहाई वॾो नुक़सानु आहे। अल्लाह बख्श उमरो मुकमिल क़ौम परस्त हो, मोहतरम अल्लाह बख्श मरी वियो आहे, पर उनजो कमु मौजूदु रहंदो, इन में को शक न आहे त हिन पंहिंजे पुठियां दर्दनाक यादियूं छॾियूं आहिनि। तेसि ताईं जो लंडन में हिन जे लाइ दुआऊं घुरियूं वयूं आहिनि ऐं ओभर जे मुस्लमान हिन लाइ ख़ुशूसी दुआऊं घुरियूं आहिनि। इहे डॉक्टर सैफुद्दीन कतलू जो हुन जे लाइ ख़राज तहसील। ॿियो डॉक्टर ख़ान साहब जेको वज़ीर आज़म वेस्ट पाकिस्तान थियो हो, वज़ीर आला वेस्ट पाकिस्तान थियो ऐं उन दौर में सरहद जो वज़ीर आला हो, उन चयो डॉक्टर ख़ान साहब जेको गफ़ार ख़ान जो भाउ, उन चयो ही अज़ीम क़ौम परस्त हो ऐं सिर्फ़ु सिंध छा पर तमामु बरे सगीर हिन जे मौत ते मातम कंदो। सिंध तमामु वॾे अरसे ताईं तकलीफ़ में रहंदी, छो त उते को बि अहिड़ो माण्हू न आहे जो अवामी ख़िदमत जे हवाले सां सूबे में उनजी जॻह भरे सघे। मूंखे मालूम आहे त धरतीअ जी आज़ादीअ जी जंग में हिकु बहादुर वेढ़ाक हो। मुंहिंजो संदसि ख़ानदान सां दिली हमदर्दियूं आहिनि। ही पंहिंजे उसूलनि जे वकार लाइ ज़िंदगी जी आख़िरी घड़ीअ ताईं लड़ंदो रहे ऐं साईं जीअं ते चयो आहे त 14 मई अल्लाह बख्श उमरे जे क़त्ल ते सॼी सिंध सदमे में अची वई। सिंध जो ही इंतिहाई वॾो नुक़सानु थियो। असांजा केतिरा बि सियासी इख़्तिलाफ़ आहे, पर उन में को बि इनकार न आहे त अल्लाह बख्श उमरो आला मक़सद रखंदड़ इंसान हो ऐं वज़ारत आला तां सभु दोष थियण खां पोइ ही बरतानिया साम्राज्य जे ख़िलाफ़ इंतिहाई सख़्तु अंदाज़ में उथी खड़ो थियो। अल्लाह बख्श उमरे में वक़ार ऐं कशिश हुई त किथे बि दोस्त बनाए सघे। असेंबली सियासत जे दौरान असांजा अक्सर इख़्तिलाफ़ रहिया ऐं हू मूं हिन जी मुखालफ़त, पर मां जॾहिं हिन जी ख़ुसूसियतनि खे यादि कयां थो, मां सिर्फ़ु इहो ई चई सघां थो त हू इंतिहाई वॾो ज़हन हो। हिन जे लाॾाणे सां सिंध हिकु अज़ीम इंसान वञायो आहे जंहिंजी जॻह आसानीअ सां भरे नथी सघिजे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॾिसंदो त डॉक्टर ख़ान साहब जेको जुमिलो चयो आहे, सिंध तमामु वॾे अरसे ताईं तकलीफ़ में रहंदी ऐं इहे जेके जुमिला हुन 43 में कया आहिनि स्टिल उहे कंटिन्यू आहिनि त छाकाणि हिकु अज़ीम इंसान जेको सिंध जी ख़ुशहाली, सिंध जे आज ते ऐं उनजी वॾी दूरंदेश जेका निगाह हुई, उहो माण्हू हितां लाॾाणो करे थो वञे। उन माण्हूअ जे वञण खां पोइ सिंध तमामु घणी तकलीफ़ वेंदी ऐं हुनजो इहो वियनि। पर मां अमीन खोसे जा ही लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाया भुली आहिनि। अल्लाह बशेरत सां हर क़िस्म जी आज़ादीअ जो दस्तावेज़ लिखियलु मौजूदु आहे। हिन सिंध जे नवश्ते तक़दीर खे फ़क़ति खोले पढ़ण जी ज़रूरत आहे। ख़बर न आहे त हिन आज़ादीअ जे दस्तावेज़ खे कंहिं पढ़ण जी कोशिशि कई आहे या न। त अल्लाह बख्श जो जेको नवश्ते जी तक़दीर लिखी वियो आहे, असांजे सिंध जे माण्हुनि हुनखे पढ़ण जी कोशिशि न कई आहे। जेकॾहिं असां पढ़ंदासीं त असां वटि आजिबो ईंदो। हाणे अख़बारुनि जा जेके तबसरा आहिनि उहो मां तव्हांखे थोरो घणो हिकिड़ो वरी आख़िरी ॿुधायां थो। हिकु अख़बार लिखे थी त अल्लाह बख्श उमरे जो क़त्ल हिकु खूनी जंग जी इब्तिदा आहे। इहो अहिड़ो फायर आहे जंहिंजो आवाज़ सॼे बरे सगीर में ॿुधो हुयो। माना अल्लाह बख्श जो क़त्ल ते जेको फायर आहे उनजा इफेक्ट तमामु बरे सगीर थियनि ऐं अॼु बि आहिनि। छाकाणि अल्लाह बख्श उमरो नॉन सेक्युलर जेका सोच हुई उनखे ख़तमु करण वारो माण्हू हो ऐं हू सेक्युलर सोच जो
चाही पे बरे सगीर में उहा ॼण उन ते अलाह बख्श ते फायर न हो पर इहो सेक्युलर सोच ते फायर हो जेको बादशाह थियो। ऐं उहा अख़बार लिखे थी इहा हिकु वेड़ ई दलील ऐं गोलीअ जे विच में। उन सिलसिले में अहम इंतज़ाम कया वञनि छाकाणि त जेकॾहिं हिकु शख़्स खे राय या अक़ीदे जे इख़्तिलाफ़नि जे बुनियाद ते मारियो वञे थो त को बि अॻुवाण रिवाल्वर जी गोलीअ खां बची न सघंदो ऐं जेकॾहिं दलील जी जॻह ते गोली आई त को बि पार्टी अॻुवाण महफ़ूज़ न हूंदो। जेकॾहिं उन दहशतगर्दीअ खे जंहिंजी इब्तिदा हिन हादसे सां कई वई आहे उनखे न रोको वियो त उहा हमेशह जी तबाहीअ जो कारण बणिजी। ऐं तव्हां ॾिठो त 1947 में 20 लख माण्हू मरी विया, 5 लख औरतुनि जो रेप थी वियो छाकाणि 20 माण्हूअ जे मरण जे करे। लेकिन इहो अलाह बख्श हुजे हा त इहे 20 लख माण्हू न मरंदा छाकाणि हू दूर अंदेश इंसान हो। ऐं हुनजी मां हिकिड़ो जुमिलो मूं पाण लिखियो आहे, ही 4-5 लाइनूं उहे पढ़णु घुरां थो। उहे इहे आहिनि, It can only be conjectured that had Allah Sumro's anti-communal and anti-imperialist role been accepted in 1942, the civilian rule would have continued in the western part of the subcontinent without the political role of the military, and no communal-minded government could have gained power in the central and eastern parts of the subcontinent, and also a tragic incident like Bangladesh would have been avoided. ये 30 लख बंगाल जा माण्हू न मरंदा जेकर इहा गोली जेका रिवाल्वर सां हलाई वई पर अलाह बख्श ते नहीं पर इहा सॼे बरे सगीर ते गोली हुई छाकाणि हिकु 20 माण्हूअ खे मारण माना त हिकिड़ी तबाहीअ खे छॾण जे बराबरि आहे, त हिकु पाकिस्तान सोसाइटी खे डेवलपमेंट करण जे तबाहीअ जे बराबरि आहे। जीअं हज़रत अली जो आहे त जाहिल वटि शइ ताक़त ऐं दौलत जो हुजणु सभ खां वॾे में वॾी तबाही आहे जेका ॿी ट्रिब्यूनल लाहौर जेके लफ़्ज़ लिखिया आहिनि उहे बि तारीख़ थी आहिनि। 15 मई 1943 इदारे में लिखियो त ही हादसो हिकु वॾे ज़हन जो ख़ात्मो हो। अलाह बख्श उमरे जो क़त्ल हिकु क़ौमी हादसो आहे, उहो सिंध लाइ को सुठो शुगून न आहे। इहा हिकु शर्मनाक हरकत आहे वॾे सां असर जी। अलाह बख्श जो तर्ज़ अमल तमामु आला मर्तबे वारो हो। फ़र्क़े वारे जे सैलाब जंहिं न फ़र्क़े जे माण्हुनि खे यानी मुस्लमान खे मुतासिर कयो उन हिन ते असर न कयो हो। आज़ाद मुस्लिम कॉन्फ्रेंस जंहिंजो ही सदर हो उहा हिन जी सियासी अज़मत ऐं तदब्बुर जी हिकु निशानी ऐं संदसि बहितरीन ख़्यालनि जो इस्तकाम हुई। हिन हमेशह साम्राज खे ललकारियो। गवर्नर ईंदा ई वेंदा रहंदा पर अलाह बख्श उमरे जो नालो लाज़वाल सितारे वांगुरु हिंदुस्तान जे सियासी उफ़क़ ते चमकंदो रहंदो। ही तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो केॾो वॾो ही तसवुर आहे हुनजो त ही उहो माण्हू आहे जंहिं माण्हूअ जे वञण जे करे सॼे बरे सगीर जी सियासत में एॾो हाल पैदा थींदो त उहो कहिड़ो फ़ोन हूंदो। ऐं संदसि बायोग्राफर अलाह बख्श जे शान में हिकिड़ो शेर लिखियो आहे जेको अंग्रेज़ी में जंहिंजो मूं तर्जुमो सिंधी में कयो आहे, आख़िर में मां उहो पढ़णु घुरां थो। मुंहिंजा दोस्त ॿुधनि, अलाह बख्श ओ मिठड़ा सितारा तूं अमन में सुतो पियो आहीं, ओ मुक़दस जंग जा शहीद तूं ज़िंदह रहे ऐं मुंहुं बिना कंहिं दाग़ जे तुंहिंजी धरती शाद आबाद रहे। तोखे तमामु वॾो किरदारु अदा करिणो हो, तुंहिंजा दुश्मन घणा दहशत हुआ। आज़ादी या दुश्मन हिकु ॾींहुं परेशान थींदा, आज़ादीअ लाइ तुंहिंजी अदम मौजूदगी विसारे न सघंदी। असां आज़ादी जी जदोजहद खां पाण खे परे कोन कंदासीं जंहिं मक़सद लाइ क़ुर्बान कई आहे तो ज़िंदगी। एसि ताईं जो कातिल ऐं उन जो खंजर ऐलान करे तुंहिंजे लाज़वाल अज़मत जो। को बि दुश्मन तुंहिंजे नाले खे मिटाए न सघंदो, को बि ज़ालिम वक़्तु तुंहिंजे शोहरत हथे की न सघंदो। तुंहिंजो रूह चमकंदो शाउन वारे तारे जी तरह उन रूह ताईं जेको अञा पैदा थियणो आहे। तुंहिंजो मुक़दस तुंहिंजो मक़सदु हर पहाड़ ते चमकंदो रहंदो।
तुंहिंजो रूह हर नदीअ में धार जी तरह हूंदो, तूं हर ज़हन में रहंदे ऐं हर आवाज़ में गूंजंदो रहंदे, तूं हर घर ऐं दिलि में मौजूदु रहंदे, तुंहिंजो मादरे वतन तोखे यादि कंदो रहंदो पंहिंजे सुनहरी दौर में। ए आज़ादीअ जा मुजमा, ए सुंदर आज़ाद इंसान जी सरज़मीन जा, महिरबानी सदा तव्हांजी। असांजे रेडियो सिंध जी जेको लंडन मां निकिरे थो, ऐं मिस्टर जाफ़र साहब तव्हांजी बि वॾी महिरबानी जंहिं हीअ असांखे मौक़ो ॾिनो त अलाह बख़्श उमिरे ऐं सिंध खे यादि कयो वञे। ऐं मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, उहो अर्ज़ु इहो आहे त आऊं इहा ॻाल्हि दावा सां चवां थो, अॼु दावा सां चवंदो आहियां त सिंध 3 वॾा माण्हू पैदा कया। सिंध जो रूह साईं जी अमतेज़ आहे, सिंध जी दिमाग़ अलाह बख़्श उमिरो आहे, ऐं सिंध जी दिलि सूरे बादशाह आहे। सिंधी माण्हू जेकर उन्हनि जी राह खे न वठंदा त तबाह हुई बर्बाद थी वेंदा। ऐं इन तबाही खां बचण लाइ सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो आहे त असां उन्हनि खे पढ़ूं, असां उन्हनि खे यादि कयूं, असां उन्हनि खे ख़राज तहसील पेश कयूं, ऐं उन्हनि जेका क़ुर्बानी ॾिनी आहे। मां हिकिड़े हंधि पढ़ियो हो, होल्गर कृष्णन जो किताबु आहे क्राइस्ट लिव्ड इन इंडिया। उन में हू चए थो त सिंध आ लैंड लव्ड बाय गॉड, सिंध उहा धरती आहे जंहिंसां ख़ुदा मोहबत थो करे। ऐं मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सुवालु हूंदो त ही 3 माण्हू, 3 अज़ीम शख़्सियतूं, हिकिड़ो 43 साल जी उमिरि में मारियो थो वञे, अलाह बख़्श उमिरे, पीर सागर 34 सालनि जी उमिरि में मारियो थो वञे, ऐं जीअं ते 31 साल जेल में रहण जे बावजूदु पापनि ख़िलाफ़। इहो मुंहिंजे ज़हन में सुवालु हूंदो त छो इन्हनि माण्हुनि खे इहो कयो। पोइ मूंखे जॾहिं मूं पढ़ियो होल्गर जो त सिंध लव्ड बाय गॉड, छाकाणि उनखे ख़बर हुई त धरती सिंध सां ख़ुदा मोहबत थो करे। उन्हनि सिंध सां मोहबत कई ऐं सिंध जे मोहबत में हुननि सिर ॾेई कढिया ऐं उन्हनि ज़ंजीर में टिकणु क़बूल कयो। अॼु सिंध जो माण्हू हुननि जे क़ुर्बानी, हुननि जे ईसार, हुननि जे सिंध लाइ मोहबत ते जेसिताईं न हलंदो त हू ॾाढी तकलीफ़ में रहंदो। ऐं हुननि जे तकलीफ़ जो हिकिड़ो ई रस्तो आहे, हुननि जो ॾसियलु रस्तो मोहबत, ईसार, इताअत ऐं प्यार वारो, ऐं उन ते हलंदो त यकीनी तौर दुखनि मां निकिरी वेंदो। महिरबानी तव्हांजी अदा। सामईन, अवां साईं ख़ादिम हुसैन सूमरो चेयरमैन सिंध सूफ़ी इंस्टीट्यूट जो लेक्चर ॿुधी रहिया हुआ। उमेद त सिंध जे तारीख़ साज़ शख़्सियत शहीद अल्लाह बख़्श सूमरो जी ज़िंदगी बाबति ही प्रोग्राम अव्हां खे पसंदि आयो हूंदो। अॼोके प्रोग्राम जे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं।
हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।